असी सिंधी केतिरा न कामयाब आहियूं। अवर्छ सिंधी हर कम में अगरा, जिते वञूं उते पंहिंजो धाको जमाए सघूं था ऐं जमायूं पिया कामयाब सिंधी जो आहियूं असीं। अफ़सोस रुगो इन ॻाल्हि जो आहे जो असीं पंहिंजी ॿोलीअ खे क़ाइम दाइम रखण जो को बि यतन नथा करियूं। छा करणो आहे? हिकु नंढी ॻाल्हि, पंहिंजे घर में सिंधीअ में ॻाल्हाइणो आहे। माउ पीउ ऐं ॿार हिक ॿिए सां सिंधीअ में ॻाल्हाइनि त असांजी मातृभाषा सदाईं क़ाइम रहंदी। पर इन लाइ छा तव्हां एतिरी नंढी ॻाल्हि नथा करे सघो? छा इन लाइ माउ पीउ खे को इंसेंटिव खपे? अरे ईअं न करियो। तव्हांखे त ख़बर आहे असीं सभई सिंधी कामयाब सिंधी आहियूं, जेको चाहियूं था करे सघूं था। त बसि करणो छा आहे, एतिरो ई नंढड़ी ॻाल्हि पंहिंजे ॿारनि सां, पंहिंजे वाइफ सां, पंहिंजे हस्बैंड सां, पंहिंजे घर में सभिनी भातियुनि सां ॻाल्हायो सिंधीअ में। सॾायो पाण खे सचा सिंधी। सिंधी ॿोली अमर रहे। तव्हां कोन ॿुधो आहे? माखी मिसरी खंड पताशा, मिठी सभिनि खां मातृभाषा। भले सभिनी खे गले लॻायो, माउ खां मोह न मटायो, सिंधीअ में ॻाल्हायो, छो था पाण लॼायो, सिंधीअ में ॻाल्हायो।